अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुहतरम नाज़रीन, अॼु असांजे गुफ़्तगू जो उनवान शहादत जनाब मुख़्तार सकफ़ी जे उनवान सां आहे। जनाब मुख़्तार जंहिंजो पीउ अबू उबैदा सकफ़ी जे नाले सां हिकु मशहूरु ऐं बहादुर तरीन शख़्स रहियो आहे, जंहिंखे फ़तेह ईरान जे दौरान शहीद कयो वियो। अबू उबैदा सकफ़ी जे लाइ तारीख़ में हिकु वाक़ियो मिले थो त जॾहिं उन खे पंहिंजे अज़ीज़ व अक़ारिब शादी जे लाइ चयोसि त इन शादी खां इनकार कयो ऐं कुझु ॾींहंनि खां बाद ख़्वाब ॾिठईं त उन ख़्वाब में कंहिं चवण वारे चयोसि त दौमा नाले हिकिड़ी मस्तूर आहे, उन मस्तूर सां शादी कर। हिन पंहिंजी ख़्वाब खे पंहिंजे क़बीले जे रहनुमाउनि ऐं घर जे भातियुनि अॻियां बयानु कयो। उन्हनि सभिनी गॾिजी इहो फ़ैसिलो कयो त शायदि इन मस्तूर सां शादी करण जो तोखे हुकुम कयो वियो आहे। लिहाज़ा हिन उन सां शादी कई ऐं शादी खां बाद तारीख़ में इहे जुमिला बि मिलनि था त जॾहिं दौमा नाले उहा मस्तूर जनाब अबू उबैदा सकफ़ी सां हामिला थी त हामिला जे अयाम में हमल में उन ख़्वाब ॾिठईं। इन ख़्वाब में उनखे कंहिं चवण वारे कुझु शेराना अंदाज़ में कुझु जुमिला चया, जंहिंमां असीं सिर्फ़ु ॿिनि जुमिलनि ते इक्तिफ़ा करे अॻिते हलंदासीं। उहे ॿ जुमिला उन ॾींहंनि में आया जॾहिं उनखे इहा ख़्यालु पैदा थियुसि त हाणे जेको मूंखे ॿारु ॼमण वारो आहे, ख़ुदा ॼाणे ख़ुदा जी रहमत यानी न्याणी आहे या ख़ुदा जे तरफ़ां अता थियण वारी नेमत यानी पुटु आहे। जॾहिं इन कशमकश में ख़्वाब ॾिठईं त उन ख़्वाब में चवण वारे जा जुमिला उन्हनि जे कननि ते पिया त अबशिरी बिल वलदे अशबहो शैइन बिल असद, यानी तोखे हिकिड़े पुट जी बिशारत ॾिनी थी वञे, उहो पुटु जेको तमामु घणी हिकु जहिड़ाई रखंदो शींहं सां। यानी शींहं सां हिकु जहिड़ाई जो मतिलबु छा आहे, तमामु शुजा ऐं बहादुर हूंदो। ऐं वाक़ई इन शइ खे तारीख़ अची साबित कयो त जनाब मुख़्तार सकफ़ी पंहिंजे दौर जो बहादुर तरीन, दाना तरीन ऐं अदीब ऐं इन सां गॾोगॾु हिकु सखी शख़्स हुया। 13 सालनि जी उमिरि में पंहिंजे पीउ सां हिकिड़े जंग में विया, जंहिंमें हिन जे पीउ जी उते शहादत थी ऐं हिन उन जंग में हिसो वठण जे लाइ जॾहिं आमादा थिया त संदसि चाचे सअद बिन मसूद मना कयो ऐं उन खे उन जंग खां परे रखियो। जनाब मुख़्तार जे लाइ काफ़ी रवायात ऐं फ़रामीन मासूमिन मिलनि था, जंहिंमां हिकु फ़रमान जनाब अमीर अलैहिस्सलाम जो जॾहिं मौला अमीर अलैहिस्सलाम जनाब मुख़्तार जे नंढपिण जी उमिरि में खणी पंहिंजे रान मुबारक ते विहारे करे उन जे मथे ते शफ़क़त जो हथु फेरियो ऐं हथु फेरे करे मौला उन्हनि खे कुझु जुमिला इरशाद फ़रमाया। मौला उन्हनि खे इरशाद फ़रमाईंदे मुख़्तार ॾांहुं मुतवजह थींदे चयो ही दाना ऐं होशियारु तरीन ॿारु आहे, जेके अरबी में लफ़्ज़ कैस सां तहबीर कयो उन अल्फाज़ हुया ऐं बाद में उहो उनजो लक़ब बि बणिजी वियो। जनाब मुख़्तार जॾहिं इब्न ज़ियाद वाक़िए करबला खां पहिरियां हिन खे क़ैद कयो, क़ैद में हिन जी मुलाक़ात जनाब मीसम तमार सां थी। यादि रहे त जनाब मीसम तमार उन्हनि अशख़ास मंझां आहिनि जिन्हनि खे अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम ख़ासि इल्मु तइलीम कया। उन्हनि इल्मनि जे ज़रिए जनाब मीसम तमार हज़रत मुख़्तार खे ॾिसी करे चयूं तूं उहो फ़र्दु आहीं जेको जंहिं तोखे हिन महिल क़ैद में विधो आहे, यकीननि तूं उन खे क़तलु कंदे ऐं तूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे खून जो बदिलो वठंदे। ऐं बाद में जॾहिं मुख़्तार खे उन में इब्न ज़ियाद हिकु दफ़े क़तल जो हुकुम जारी कयो, क़तल जे हुकुम जे दौरान जनाब मुख़्तार हुनखे चयो तूं यकीननि मूंखे क़तलु न करे सघंदे, छो जो मूंखे जंहिं कम लाइ ॿुधायो वियो आहे उहो कमु अञा थियो ई न आहे। अहिड़े नमूने अब्दुल्ला इब्न उमर जेको जनाब मुख़्तार जो भेणियो बि हुयो, उन जे ख़त ते यज़ीद जे तरफ़ां सिफ़ारिश थी ऐं जनाब मुख़्तार उतां क़ैद मां रिहाई पाती। हिकु शइ इन में बयानु कंदो हलां, जॾहिं वाक़िए करबला थियो आहे उन वक़्तु जनाब मुख़्तार इब्न ज़ियाद जे क़ैद में हुया ऐं जॾहिं इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खे उन महिल दरबार में घुरायो वियो त मुख़्तार खे बि सॾायो ऐं उते मुख़्तार तमामु आओ बुका कयो ऐं मातम कयो ऐं उन वक़्तु इब्न ज़ियाद खे चई त यकीननि आउं तोखां ज़रूरु इन शइ जो बदिलो वठंदुसि।
उतां आज़ादु थियण खां बाद ज़िंदान खां मुख़्तार सकफ़ी हजाज़ जो रुख़ कयो। उते इब्न ज़ुबैर जी मदद कई, इन शइ खे ख़्याल में रखंदे त मुमकिन आहे इब्न ज़ुबैर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे कातिलनि जो इंसाफ़ कंदो, उन्हनि खां खून जो बदिलो वठंदो। लेकिन जॾहिं हिनखे महसूसु थियो त इब्न ज़ुबैर सिर्फ़ु पंहिंजे हुकूमत जे ठाहिण जे चकर में आहे, त उन खे छॾे हिकु दफ़े ॿीहर कूफ़े जो रुख़ कयो ऐं कूफ़े में अची करे उते पंहिंजनि दोस्तनि ऐं असाबनि खे गॾु करणु शुरू कयो ऐं 14 रबिउल अवल सन 66 हिजरी में क़याम कयो। क़याम खां बाद 18 महीननि जे मुख़्तसिर अरसे में कातिलान इमाम हुसैन जी लिस्ट तयारु थी ऐं उन लिस्ट मां कंहिंखे बि हिन ज़िंदह न छॾियो, हता के इब्न ज़ियाद ऐं उमर साद जा सिर कटे जॾहिं इमाम सजाद अलैहिस्सलाम जी ख़िदमत में मोकिलियो त तारीख़ जा जुमिला आहिनि, पहिरें दफ़े सैयदज़ादनि जे चेहरनि ते मुस्कुराहट आई आहे ऐं सैयदनि उन ॾींहं खे ईद जे तौर ते मल्हायो आहे। उन खां बाद 18 महीननि जे हिन जी हुकूमत हली आहे ऐं 14 रमज़ान 67 हिजरी में मुसाब इब्न ज़ुबैर जे हथां उन जे सिपाहियुनि जे हथां जनाब मुख़्तियार जी शहादत थी आहे। यादि रहे त जनाब मुख़्तियार जी शहादत में बि जेको अहम किरदारु हो उहो बि साॻियो ई कूफ़ियनि जी बेवफ़ाई हुई। ईअं दुआ आहे ख़ुदावंद मुताल खां त ख़ुदावंद मुताल हक़ ते बाक़ी रहण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।